अदा अस्सलाम वालेकुम। वरी हिकिड़ी नई कहानी तव्हांजे आदो पेश कंदासीं। सो महिरबानी करे असांजे चैनल खे मुश्ताक परदेसी चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे दबाईंदा त नयूं जेके भी कहानियूं असां अपलोड कंदासीं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वेंदो। सो अॼु भी हिकिड़ी मज़ेदार कहाणी आहे, नसीहत भरी कहाणी आहे। कंहिं शहर में वॾो सौदागर रहंदो। जॾहिं पाण वॾी ॼमार जो थियो तॾहिं पंहिंजो सॼो कारोबार पंहिंजे पुट जे हवाले कयईं ऐं पाण अल्लाह जी इबादत में मशगूल थी वियो। संदसि पुट वॾो होशियार ऐं सम्झो हो, जंहिं करे पीउ जो वापारु तमामु सुठे नमूने में हलाइण लॻो। हिकिड़े ॾींहुं उन सौदागर खे ख़बर पई त घर मां हिकिड़ी कुकड़े चोराइजी वई आहे। सौदागर पुट खे सॾे चयो त अबा उथी कुकड़ी जी कर। पुट ख़्यालु कयो त हाणे हिकिड़ी कुकड़ जे लाइ हरू भरू केरु मथो मगज़ मारी करे वई त वञी खॾ में पवे। माट करे गणती न कयईं। हिकिड़ो ॿ ॾींहं त चोर खे वरी वझ मिली वियो। सो मौक़ियो ॾिसी हिन जी ॿकरी चोराए वियो। जॾहिं पिणस खे ख़बर पई त घर मां ॿकरी बि चोराइजी वई तॾहिं हिन वरी बि पुट खे घुराए चयो त बाबा ॿकरी चोराइजी वई आहे ऐं तूं उथी कुकड़ जी कर। पर उन ई ॻाल्हि ते बि पुट को ध्यानु न ॾिनो ऐं ख़्यालु कयईं त ॿकरी वई त छा थियो, केरु पियो वॼायो हलाकी करे। सो माट करे वञी पंहिंजे धंधे सां लॻो। चोर जी अची ॾाठ अहिड़ी चए ही त घर सोलो लॻो पियो आहे, जो को बि संभालण वारो कोन्हे। सो माठ करे हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ वरी गऊं चोराए वियो। पीर मर्द खे जॾहिं गऊं चोराइण जी ख़बर पई तॾहिं ॾाढो अरमान थियुसि ऐं ख़्यालु कयईं त हाणे त हिकु हिकु थी घर जा सभु टपड़ चोराइजी वेंदा। सो नेठि वरी बि पुट खे घुराए चयईं त पुट अञा बि महल अथई, उथी कुकड़ जी कर, न त सॼो घर नास थी वेंदई। पर उन ई ॻाल्हि ते बि पुट को ख़्यालु न कयो। मुर्गो दिलि में सोचई त बाबो को चरियो आहे, सो जो वई ढगी आहे ऐं चवे थो त उथी कुकड़ जी ॻोल्हा कर। सो माट करे वञी पंहिंजे धंधे सां लॻो। होॾां चोर जो ॾिठो त ढगीअ जो को बि मालिक न थियो। सो 2-3 ॾींहं गुज़रण खां पोइ अची मेंह जे धण खे पहुतो। हिकिड़ी मेंह धण मां चोराए काए रवानो थी वियो। होॾां पुट खे जॾहिं ख़बर पई तॾहिं ॾिठो त हाणे त ही चोर सभई घर जा टपड़ सुञ कंदो। सो सिधो पीउ वटि आयो ऐं चयईं त बाबा चोर त बाहि ॿारे ॾिनी आहे, हाणे छा कजे। पिणस ॻाल्हि ॿुधी चयसि त बाबा मूं तोखे कुकड़ वञण वक़्तु बि चयो त उथी कुकड़ जी कर। जे ओॾीअ महिल कुकड़ जी पोइवारी करी हा त हींअर ही वक़्तु कोन अचे हा, पर हाणे बि महल कान वई आहे ऐं तूं उथी पहिरियां कुकड़ जी ॻोल्हा कर। पुट पीउ जी उहा ॻाल्हि ॿुधी हिकदमि वठी कुकड़ लाइ वठ पकड़ शुरू कई। सो हिकदमि पाड़े जा कुझु माण्हू मदद लाइ वठी वञी चोर ते ओचितो पहुतो, जितां सभु माल उकाए आयो। पोइ सॼी उमिरि कॾहिं बि पीउ जी ॻाल्हि मञण खां इनकार कोन कयईं। अदा इहा ई ॻाल्हि अबा उथी कुकड़ जी कर। सो पुराणे ज़माने जा माण्हू हुया, बुज़ुर्ग माण्हू हुया, उन्हनि खे हर शइ जी ख़बर पई पए त बाबा अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि सो तव्हांखे ख़बर आहे त वॾड़नि जी ॻाल्हि ॿुधनि ई कान था। हिकिड़े कन मां ॿुधंदा त ॿिए कन मां कढी था छॾनि। सो महिरबानी करे वॾड़नि जी ॻाल्हि ॿुधंदा कयो ऐं उन ते अमल कंदा कयो। वॾड़ा जेके आहिनि सुठी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि ऐं सुठी सम्झ ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जी ॻाल्हि जेकी आहे बरक़ सही आहे। सो वॾड़ा जेके आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि मां थींदड़ आहिनि, उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त बाबा ही ॻाल्हियूं जेके आहिनि सो
बरक सही इने ऐं वधड़नि जूं ॻाल्हियूं ऐं वधड़नि जो अदब कंदा कयो। महिरबानी करे जे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे चैनल मुश्ताक परदेसी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दबा